नसीराबाद जे ॻोठ मियांदाद चुंडणी वेझो सिम शाख मां शख़्स जो लाश ठहियो आहे। इतला मिलण बाद पुलिस पहुची लाश पाणी मां कढाए अस्पताल पहुचाए छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾियूं पिया, नसीराबाद जे ॻोठ मियांदाद चुंडणी वेझो सिम शाख मां हिकु शख़्स जो लाश ठहियो आहे। इतला मिलण बाद पुलिस पहुची लाश पाणी मां कढाए अस्पताल पहुचाए छॾियो आहे। तव्हांखे आगाह कंदा हलूं, नसीराबाद जे ॻोठ मियांदाद चुंडणी वेझो सिम शाख मां शख़्स जो लाश ठहियो आहे। इतला मिलण बाद पुलिस पहुची लाश पाणी मां कढाए अस्पताल पहुचाए छॾियो आहे। ॾुखंदड़ ख़बर तव्हांखे ॾियूं पिया, नसीराबाद जे ॻोठ मियांदाद चुंडणी वेझो सिम शाख मां शख़्स जो लाश ठहियो आहे। इतला मिलण बाद पुलिस पहुची लाश पाणी मां कढाए अस्पताल पहुचाए छॾियो आहे। नसीराबाद जे ॻोठ मियांदाद चुंडणी वेझो सिम शाख मां शख़्स जो लाश ठहियो आहे। इतला मिलण बाद पुलिस पहुची लाश पाणी मां कढाए अस्पताल पहुचाए छॾियो आहे। नसीराबाद जे ॻोठ मियांदाद चुंडणी वेझो सिम शाख मां शख़्स जो लाश ठहियो आहे। इतला मिलण बाद पुलिस पहुची लाश पाणी मां कढाए अस्पताल पहुचाए छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अला बख्श कुरैशी लाइन ते मौजूद आहे। अला बख्श, शख़्स जो लाश ठहियो आहे सिम शाख मां, छा तफ़सील आहिनि? जी जी बिल्कुल, नशीराबाद जे भरिसां ॻोठ मियांदाद चुंडणी आहे, उन भरिसां वॾी सिम शाख गुज़रंदी आहे, जंहिंखे वॾी सिम शाख जे नाले सां छॾियो वेंदो आहे। उन सिम शाख मां हिकिड़ो लाश गुज़री रहियो हो, जेको ॻोठाणनि ॾिठो ऐं ॻोठाणनि फौरी तौर नशीराबाद पुलिस खे इतलाह ॾिनो त हीअ लाश सिम शाख में लुड़ंदे नज़र अची रहियो आहे। जंहिंखां पोइ पुलिस पार्टी उते पहुती ऐं उन्हनि ॻोठाणनि जी मदद सां उहो लाश ॿाहिरि कढायो, पर हुनजी सुञाणप मौक़े ते न थी सघी। बाद में नसीराबाद पुलिस लाश खे पोस्टमार्टम लाइ रूरल सेंटर नसीराबाद पहुचायो, जिते पुलिस जो जेको हुते ऑफिसर हुयो ज़मीर गोपाल, उन ॿुधायो त असांखे इतलाह मिलियो आहे, असां मुख़्तलिफ़ स्थाननि ते मैसेजिस कया आहिनि ऐं ॻोठनि खे चयो आहे असां कोशिशि करे रहिया आहियूं त लाश जी सुञाणप थिए, ऐं जेकॾहिं लाश जी सुञाणप नथी थिए त पोइ असां ईडीआरनि जी मदद वठंदासीं या पाण अहिड़ो को तरीक़ेकार अपनाईंदासीं। सुञाणप न थियण जी सूरत में लाश खे लावारिस करार ॾेई दफ़न कंदासीं। जी ठीकु आहे। अला बख्श, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।